बेटियन ते हिक सिंध हिक पॉलिसी हिक सिंध हिक पॉलिसी किटी पॉलिसी किटी पॉलिसी हिक सिंध हिक पॉलिसी हिक सिंध हिक पॉलिसी बेटियन ते पास कयो बेटियन ते पास करे पास कयो किटी पॉलिसी किटी पॉलिसी किटी पॉलिसी आइडिया इन सालन का इजाद ले पियो कराची में हैदराबाद लाखाणो सखर असां ॿिनि सालनि खां पूरो में इजाद कंदा आहिया आहियूं जॾहिं सिंध गवर्नमेंट वॾी नाइंसाफ़ी कई आहे पहिरियां 15 पॉलिसी रखी हुई IBA 2021 केस रखी हुई उन खां पोइ वरी हुन नरमी करे 50 ते पास कयो वियो वरी उन खां पोइ नरमी करे 45 ते 40 ते आया ठीकु आहे हिक सिंध हिक पॉलिसी थी वियो सभिनी लाइ थी वियो पर उन खां पोइ हुननि पंहिंजा नवाज़ी करे हार्ड एरिया जो ड्रामो ॼाणाए पंहिंजे माण्हुनि खे रखाए करे 28 29 ते ग्रेस मार्कूं ॾेई हुन 30 ते आफ़र ॾिना पास करे ऐं असांखे हुनखे ग्रेस मार्कूं मिलियूं IB जूं ग़लतियूं उहे मिलियूं जॾहिं त असांखे 30 39 38 39 वारा फेल लॻा पिया आहियूं असांखे नज़र आहे तव्हां फेल आहियो इहो कहिड़ो कानून आहे सिंध जो असां सां इंसाफ़ु कयो असां पूरो में रिचार्ज कयो आहे असां हर MP MLA में आहियूं पर असांजे इंसाफ़ु नथो कयो वञे हे अपील था कयूं गुज़ारिश था कयूं असांजी 15 तारीख़ ते हेयरिंग रखियलु आहे असां जज साहिब खे अर्ज़ु था कयूं त महिरबानी करे असां इंसाफ़ु कयो वञे तक़रीबन सभु MP MLA सां उन्हनि खे मुलाक़ातूं थियूं आहिनि ऐं उन्हनि खे मोट सुठी मिली पर रिज़ल्ट न आयो तो असां सिंध गवर्नमेंट खे निगरान हुकूमत खे इहा अपील था कयूं जेका हिक सिंध हिक पॉलिसी आहे उनखे बरक़रार रखियो वञे ऐं 30 खां 39 वारनि खे पंहिंजा हक़ ॾिना वञनि ऐं पास कयो वञे सिंध में एहतजाज आहे गुज़िरियल 2 सालनि खां 30 खां 39 पास उम्मीदवारनि जे हक़ लाइ हूअं बि सिंध हुकूमत में पीपल्स पार्टी जॾहिं बि रही आहे उन्हनि पंहिंजा नवाज़ पॉलिसी कई आहे हिन खे कंटिन्यू रखंदे 30 पास उम्मीदवार जेकॾहिं टीचर क्वालिटी एजुकेशन ॾेई सघे थो ॿियनि एरियाज़ जो त नवाबशाह ज़िले जो बि ॾेई सघे थो समूरी सिंध जो टीचर ॾेई सघे थो निगरान हुकूमत जिथे ॿियनि डिपार्टमेंट खे ॾिठो आहे उन्हनि में बहितरी आंदी आहे उन्हनि ते उनखे दाशत कई आहे त उन्हनि खे अपील आहे त हिन मामले खे बि ॾिसनि ऐं जेको आहे सो जेकॾहिं ॿियनि एरियाज़ में टीचर्स 30 ते पास थिया आहिनि त सॼी सिंध में थियणु घुरिजनि सॼी सिंध में हिक ई पॉलिसी हिक ई कानून जे तहत उन्हनि खे ऑफर ॾिना वञनि ऐं हिननि खे सिलेक्ट उम्मीद आहियूं त उहे जेको आहे हिन मामले खे नज़रसानी कंदा ऐं हिन जो को जल्द ऐं तुर्त ई हल कंदा ॿी सूरत में इहे एहतजाज जो दाइरो वधाए वेंदो जेको पूरी सिंध में ऐं पोइ कॾहिं न ख़तमु थियण सूरत हाल पैदा थी सघे आइडिया